पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वोट जी ताकत सां मुखालफ़न जी नफ़रत ऐं विरहाइण वारी सियासत खे दफ़न करण जो ऐलान। हैदराबाद में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त तीर ते ठप हणी कामयाब बणायो। जलसे में नून लीग समेत ॿियनि सियासी पार्टियुनि ते तनक़ीद कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वफ़ाक़ में रुगो हिकु सियासी पार्टी आहे जेका नफ़रत जी सियासत करे रही आहे। मुखालिफ़ ज़ाती दुश्मनी ते लही आया आहिनि। अहिड़ी सियासत जो नुक़सान मुल्क ऐं अवाम खे थिए पियो। अवाम उन्हनि सियासी पार्टियुनि खे चङी तरह ॼाणे थो जन सां संदन मुक़ाबिलो आहे। हैदराबाद जो अवाम नफ़रत ऐं विरहाइण वारी सियासत खां वाक़िफ़ आहे। पीपुल्स पार्टी अहिड़ी सियासत खे ख़त्म करणु चाहे थी। अवाम कैसे वज़ीर आज़म बणायो त मंशूर ते मुकमिल अमल कंदासीं। अवाम जी आमदनी ॿीणी करे ॾेखारींदासीं। 30 लख घर ठाहींदासीं ऐं अवाम खे 300 यूनिट्स बिजली, तालीम ऐं सिहत जी मुफ़्त सहूलियत फ़राहम कई वेंदी। हारियुनि, पोरियतनि ऐं शागिर्दनि खे बेनज़ीर कार्ड ज़रिए मदद कई वेंदी। हर ज़िले में यूनिवर्सिटी ऐं सिहत जा मुफ़्त मर्कज़ ठाहिया वेंदा। 8 फरवरी ते अवाम तीर ते ठप हणे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त असां अवाम खे पाकिस्तान में कमाइण जा मौक़ा फ़राहम कंदासीं। चकवाल में जलसे खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह ग़रीबनि जी दिल जी आवाज़ खे सम्झे थी। उहो ई सम्झंदे हुननि बीबी साहिबा जे नाले ते कार्ड जारी कयो जंहिंसां औरतुनि खे संदन हक़ मिलियल आहिनि। उन कार्ड जी कंहिं घर घुर न कई आहे, पर मूंखे ख़बर आहे त ग़रीब औरतुनि जी हालत छा आहे। जॾहिं मां इक़्तिदार में हुयुसि अॼु गुरबत उन खां ॿीणी आहे। हुन पघारूं 100 सैकड़ो वधाए छॾियूं ऐं अवाम जी ख़िदमत कई। अॼु उहो हाल आहे जो क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। ही अवां जे फ़सल खे अहमियत नथा ॾियनि। जेकॾहिं मां अवां खे फ़सल जा पैसा ॾींदुसि त अवां ख़ुशहाल थींदा। ॿिया पैसनि लाइ ऐं असां अवाम लाइ सियासत कंदा आहियूं। ॿियूं पार्टियूं अवाम खां रोज़गार ऐं घर खसींदियूं आहिनि। रुगो पीपुल्स पार्टी ग़रीब ऐं बेपच माण्हुनि जो तहफ़ुज़ कंदी आहे। उमीद आहे त 8 फरवरी ते अवाम वोट जी ताक़त जो सही इस्तेमाल कंदो। पीपुल्स पार्टी अॻवान आसिफ भुट्टो ज़रदारी सादिक़ाबाद में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त हुकूमत में अची ॾखण पंजाब जूं महिरूमियूं ख़त्म कंदासीं। ॾखण पंजाब खे NFC ज़रिए हक़ ॾियारियो वेंदो। बोर्ड वक़्तु रुगो बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां गॾु बीठल रहियो। सिंध में माण्हुनि खे मुफ़्त घर ऐं मालिकाना हक़ ॾेई रहिया आहिनि। पीपीए जी हुकूमत आई त अवाम खे 30 लख घर ठाहे ॾींदासीं। हिकु महिरबान दोस्त असांखे मुनाज़िरे जो चैलेंज करे रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं वारी बरसात कराची ऐं लाहौर जी भेट करे छॾी। बरसात सबबि कराची में मायर ऐं भेनर ख़्वार थी रहियूं हुयूं। लाहौर में अहिड़े क़िस्म जी तबाही अचे हा त बिलावल भुट्टो खे चवां हा हितां अची चूंडूं विड़े ऐं मां मैदानी छॾे वञा हा। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ते तनक़ीद। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क मां करप्शन घटि थियण जो क्रेडिट PDM जी 13 जमायतुनि ॾांहुं वञे थो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट मां साबित थी वियो त चोर केरु आहे। PTI जो वोटर्स पंहिंजे बानी बदिरां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जे रिपोर्ट खे वोट ॾे। अॼु तहज़ीब जो दुश्मन जेल में आहे। मथस केस हली रहिया आहिनि जंहिं जो असां तस्वर बि नथा करे सघूं। बनून में जलसे के खिताब कंदे JUI सरबराह मौलाना फजल रहमान PTI बानी ते तनक़ीद कंदे चयो आहे त ही शख्स पाकिस्तान के 7 हिस्सनि में विरहाइण चाहे थो। कैसे मदीने जी रियासत जी का बि ख़बर न हुई। हाणे जॾहिं कानून हरकत में आयो आहे त कूड़ा केस हली रहिया आहिनि। अॼु सॼी दुनिया में असांखे हक़ीर ॾेखारियो पियो वञे। असीं सभु मुस्लमान आहियूं, कलमो बि पढ़ूं था ऐं ज़कात बि ॾियूं था। जेकॾहिं अमन हूंदो त
जान महफूज़ हूंदी, माल महफूज़ हूंदो त खुशहाली ईंदी। पाकिस्तान में बदअमनी ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। अमीर वधीक अमीर ऐं गरीब वधीक गरीब थींदो पियो वञे। असांजो आइन चवे थो त मुल्क में इस्लामी निज़ाम हूंदो, हू नफ़रत वारी सियासत नाहिन कंदा। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुसलसल ॿिए ॾींहुं बि बरसात। गुलशन इकबाल, अज़ीज़ाबाद, नॉर्थ नाज़िमाबाद, नॉर्थ कराची, नागन चौरंगी बफर ज़ोन, स्कीम 33, नीपा चौरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में वस्कारो। डिफेंस, एम.ए. जिना रोड, सदर गार्डन, आई.आई. चंद्रीगढ़ रोड, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि हंधनि ते बरसात खां पोइ पाणी बीजी वियो। मौसमियात खाते गुज़िरियल राति पियल बरसात ते हैरानगी ज़ाहिर कंदे चयो आहे त कराची में पियल बरसात गैर मामूली हुई। असांखे एतिरी बरसात जी उम्मीद ई न हुई। मौसमियाती मॉडल्स कराची में एतिरी बरसात जी अॻकथी न करे रहिया हुआ। कराची में हिक ॾींहं जी बरसात सभिनी खे वाइको करे छॾियो। 52 मिलीमीटर जी बरसात पई त समूरो कराची ॿुॾी वियो। जमायत इस्लामी कराची जे अमीर हाफ़िज़ नईमुल रहमान चयो आहे त कराची जी तबाही में MQM बराबर जी हिस्सेदार आहे। MQM 10 जमायतुनि जी हिमायत बावजूद कुझु न करे सघंदी। नून लीग माज़ी मां कुझु न आहे सिखियो, अञा ताईं नवे वारी सियासत करे रही आहे। पीपुल्स पार्टी अॻवाननि लाहौर जे तक एनए 127 जी सूरताल ते इलेक्शन कमीशन खां एक्शन खणण जो मुतालबो करे छॾियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेला रज़ा ऐं ॿियनि अॻवाननि चयो त एनए 127 ते शिकस्त जे ख़ौफ़ खां अतातड़ गुंडागर्दी ते लही आयो आहे। नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ अतातड़ खे लगाम ॾियारनि। इर्सा एक्ट में तरमीम वारे मामले ते सिंध हुकूमत जो सख़्त एहतजाज। सिंध जे आपाशी खाते जे निगरान सूबाई वज़ीर ईश्वर लाल निगरान वज़ीर आज़म अनवरुल्लाह काकड़ खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त इर्सा एक्ट में तरमीम वारे मसौदे खे निगरान काबीना में गौर लाइ पेश न कयो वियो। इर्सा एक्ट में तरमीम वारो मसौदो गैरकानूनी ऐं इर्सा जे ढांचे जे ख़िलाफ़ आहे। चूंडियल हुकूमत अचण ताईं इर्सा एक्ट में तरमीम ते अमल दारामद रोकियो वञे। ऐं सूडान में गॾियल क़ौमुनि जे अमन मशक़नि दौरान शहीद थियल पाक फ़ौज जवान मोहम्मद तारिक जी बदीन वेझो अबाणे इलाइक़े में फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन। ISPR मूजिब सिपाही मोहम्मद तारिक 29 जनवरी ते ॾखिण सूडान में शहीद थी वियो हो। जनाज़े नमाज़ में पाक फ़ौज जे सीनियर ऑफिसरनि, अहलकारनि ऐं घर भातियुनि ऐं इलाइक़े वासियुनि शिरकत कई।